तमामु ॾुखिया था निकिरनि छो त हिन माण्हूअ जे लाइ मां त चवां थो जंहिंखां बि तव्हां इंटरव्यू वरितो हूंदो त उनजे पहिरियां त अखियुनि में लुड़ पवंदा छाजे करे जो हिन हर माण्हूअ सां भलाई कई ऐं रुॻो आर्टिस्टनि सां न क़ानूनी लतीफ़ा वारनि सां न पर आम माण्हूअ सां ग़रीब गुरबे जो ॿुधंदो भाई हिन वटि पखो कोन्हे हिन वटि सोलर प्लेटूं कोन्हनि हीउ बीमार पियो आहे त पोइ पाण निकिरी पवंदो या अब्दुला या मूंखे फ़ोन कंदो पाण बाबा अचो त निकिरी हल ऐं उन्हनि जी पूरी जांच कंदो त वाक़ई ग़रीबनि हिननि जो हक़ु आहे ऐं सकाफ़त खातो अध्यारण ॿुधायो त हुननि जो एॾो एतमाद थी वियुसि जो असां चवंदा हुआसीं त चवंदा हुआ असां पहिरियां पग सिधी रखंदा ऐं हू ॾिसी वाइसी सभिनी जी मदद कंदो हो मां सवेल बि दोस्त हिकिड़े इंटरव्यू वरितो पियो हुनखे ॿुधायो त 15-20 ॾींहं अॻु में जीजल मां में साईं सुधीर साहिब जो सहरो बि थिए मामो बि थिए उहो दाख़िलो असां फ़ोन कयसि त असां भला पोस्ट अची न न न बाबा मुंहिंजे मामे लाइ या मुंहिंजे लाइ पोस्ट न छॾियो ऐं मां इहो न वठंदुसि सुभाणे चवंदा बाबा पंहिंजे मामे जे लाइ लिखियो ऐं घर जी पोज़ीशन तव्हां हुन ॾिसंदो सफ़ा मिसकिनी हाल आहे चवंदा अजीबा चवंदो न बाबा भई हाणे सिधी ॻाल्हि आहे सखावत खाते जो हेॾो हुन ते एतमाद हो हाणे उन्हनि खे घुरिजे त हुन जे लाइ को फ़िलहालु त तकिड़ो चेक कढनि जीअं हुनजे बचनि जी मदद थी थिए ऐं पोइ कोशिशि करे हुनजे पुटड़े खे नौकिरी ॾियनि मां त सम्झां थो त तमामु भलो थींदो अलाह साईं हुनखे जन्नत में जायूं ॾींदो असांजो दोस्त घणा आहिनि पर हीअ भाइरनि वांगुरु तमामु महिरबानी अलाह साईं हुनखे